नाज़रीन, 27वीं तरमीम खिलाफ सिंध बार काउंसिल जे सरिते हैदराबाद में वकीलन पारां अदालती कार्रवाई जो बाइकआउट कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयो था वधीक अब्दुल रसूल चांडिका जी। अब्दुल रसूल, छा तफ़सील आहे वधीक? बिल्कुल 27वीं आईनी तरमीम ऐं पीका ऑर्डिनेंस खिलाफ सिंध बार काउंसिल जे सॾ ते सिंध जे ॿियनि शहरनि जियां हैदराबाद में भी वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकाट कयो वियो आहे। इन अदालती कार्रवाई जे बाइकाट सबबि हाज़िरुनि ते ईंदड़ जेके माण्हू आहिनि उहे वापसि हलिया विया आहिनि। इन ॿिए तरफ़ जेके सरापा एहतिजाज बणियल वकील आहिनि उन्हनि तरफ़ां डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट अॻियां एहतिजाज पिणु रिकॉर्ड करायो, जंहिंजी अॻुवाणी अख़्तराज चांग इन खां अलावा अल्ताफ़ सचल आवाण ॿिया पिणु करे रहिया हुआ। इन हवाले सां सरापा एहतिजाज बणियल वकीलनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुननि जो चवणु आहे त असां आइन ऐं अदालती निज़ाम खे मफ़लूज बनाइण खां बचाइण चाहियूं था। असांजो एहतिजाज सुप्रीम कोर्ट जे ॿिनि जजनि जी इस्तीफ़ा ऐं 27वीं तरमीम खिलाफ़ आहे। जिन जा गैरतमंद वकील कंहिं सूरत में अदालती निज़ाम मफ़लूज थियण न ॾींदा। असां कंहिं सूरत में इंसाफ़ ऐं कानून ते धाड़ो हणण न ॾींदासीं। जॾहिं सरापा एहतिजाज बणियल जेके वकील आहिनि उन्हनि तरफ़ां 27वीं आईनी तरमीम ऐं पीका ऑर्डिनेंस खिलाफ़ पिणु उबदारींदड़ नारेबाज़ी करे रहिया। हैदराबाद में हाई कोर्ट, डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट समेत जेके हेठियूं कोर्टूं आहिनि इन्हनि में अदालती कार्रवाई जो पिणु बाइकाट कयो वियो, जंहिं सबबि हाज़िरुनि ते आयल जेके माण्हू आहिनि उहे वापसि हलिया विया। जी अब्दुल रसूल, वॾी महिरबानी ऐं तफ़सील करण जे लाइ।